वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो है तो पानी पाकिस्तान लाइ लाइफ लाइन है। भारत जे पानी बंद करण वारी धमकी कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। भारत पहलगाम वाक़े जी आड़ में अगराई कई, जंहिंजो पाकिस्तान मुंहुं तोड़ जवाब ॾिनो। हवाई फ़ौज राफेल समेत भारत जा 6 जंगी जहाज़ किराए तबाह कया। पाकिस्तान जी असराइती कार्रवाई बाद भारत जंगबंदी कई। पाकिस्तान खिते में अमुन चाहे तो। फील्ड मार्शल आसिम मुनीर जी क़यादत में पाक फ़ौज बहादुरी सां मुक़ाबिलो कयो। कश्मीर मसइलो गॾियल क़ौमुनि जे ठहराउनि मूजिबि ॻाल्हियुनि जी मेज़ ते वेही हल करणो पवंदो। पाक भारत शिकतान दौरान आज़रबाईजान ऐं तुर्किया पाकिस्तान सां गॾु बीठल रहिया। आज़रबाईजान जी आज़ादी जो ॾियारो ऐं पाकिस्तान योम तकबीर गॾिजी मल्हाए रहिया आहिनि। आज़रबाईजान जी आज़ादी जे ॾियारे ऐं 3 मुल्की कॉन्फ्रेंस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी शिरकत। आज़रबाईजान जे सदर इल्हाम अलियोव पारां पाकिस्तान में $2 अरब जी सीड़पकारी करण जो ऐलान। संदसि चवणु आहे त पाक भारत शिकतान संदन लाइ इंतिहाई परेशान कंदड़ हुई। तकरारनि खे पुरअमन तरीक़े सां हल करणु चाहिनि था। सीड़पकारी जे मनसूबनि जो जाइज़ो वठी रहिया आहिनि। तुर्किया जे सदर रजब तय्यब जो चवणु आहे त तुर्किया पाकिस्तान ऐं आज़रबाईजान जा लाॻापिया गॾियल एतिराम ऐं एतमाद ते ॿधल आहिनि। टिन्ही मुल्कनि विच में मज़बूत स्ट्रेटेजिक भाईवारी जा ख़्वाहिशमंद आहिनि। उमीद त पाकिस्तान ऐं भारत विच में जंगबंदी मुस्तक़िल तौर रहंदी। अमेरिका इसराइल खे ईरान ख़िलाफ़ कंहिं बि क़दम खां रोके छॾियो। डोनाल्ड ट्रम्प जो चवणु आहे त इसराइल खे ईरान ख़िलाफ़ क़दम खणण खां रोकियो वियो आहे। ईरान सां डील करणु चाहिनि था। ईंदड़ हफ़्तनि ऐं महीननि में डील थी सघे थी। गज़ा में इमदाद जी फ़राहमी शुरू थी वई आहे। धुरनि खे जंगबंदी ते इतफ़ाक़ करणु पवंदो। पाक भारत शिकतान दौरान भारत मां वापसि कयल लाड़काणे वासी मासूम भाउ भेण अब्दुल्ला ऐं मिनसा जी कामयाब सर्जरी बाद सिहत में बहितरी अचण लॻी। संदसि वालिद तरफ़ां इलाज कराइण ते आर्मी चीफ फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर जा थोरा मञा। डॉक्टरनि जो चवणु आहे त ॿिन्ही ॿारनि खे ॾींहं ॿिनि में अस्पताल खां घर मुंतक़िल कयो वेंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारो हादसनि सबबि 2 नीगर फोत, 5 ज़ख़्मी। तूफ़ानी हवाउनि सबबि गर्मी जो ज़ोर घटिजी वियो। हैदराबाद में गड़े सां बरसाति, कोटली ऐं जामशोरो में तेज़ हवा सां वसकारो। हेठां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। मवासिलाती निज़ाम डावांडोल। खेरपुर नाथनशाह भरिसां ॻोठ करीमताद लुंड में ॿाहिरनि जी ॻाल्हि तां 2 धुरनि में झेड़ो। प्राइमरी उस्ताद ज़ाहिद अवान क़तल, 1 ॼणो ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। कड़ी यासीन जे मदनपुर पाड़े में उताक तां 2 ॾींहं पुराणो लाश हथ फरहत तौर सुञाणप। मड़ घर मुंतक़िल। वाक़े जो कारण मालूम न थी सघियो। गोसपुर में बदअमनी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं हिंदू पंचायत तरफ़ां एहतिजाजी रैली। अॻुवाणनि जो चवणु आहे त पुलिस अमन अमान कराइण में नाकाम थी वई आहे। ऐं पहिरीं T20 मैच में पाकिस्तान बांग्लादेश खे 37 रन्सनि तां शिकस्त ॾेई छॾी। बांग्लादेशी टीम 164 रन्सनि ते ऑल आउट। हसन अली तरफ़ां शानदार बॉलिंग जो मुज़ाहिरो, 5 विकेटूं वरितियूं। शादाब 2 खुशदिल, फ़हीम अशरफ ऐं सलमान आगा 1-1 विकेट हासिल कई।